बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे बाबरकत नाले सां जेको निहायत ई रहम करम वारो आहे। रहमान आहे, रहीम आहे, जेको असांजे दिलनि जा राज़ ख़ूब ॼाणे थो। अॼु तव्हां सां जेको मौज़ू मां शेयर थो कयां उहो आहे नस्ली ऐं नकुली जे हवाले सां। त बेनस्लो माण्हू खे अगरि तरक़ी मिलंदी त उन जी सुञाणप कीअं कजे ऐं असुलीअ जी सुञाणप कीअं कजे। हिकिड़ो सुठो मौज़ू आहे, तव्हांखे ॾाढो पसंदि बि ईंदो। हिकिड़ो माण्हू नौकरीअ जी तलाश में कंहिं बादशाह जे महल में हुन हाज़िरी भरी अर्ज़ु रखी त मूंखे नौकरी खपे। बादशाह वटि पेश कयो वियो। बादशाह वटि अर्ज़ु रखी, साईं नौकरी खपे। चई मूं वटि त माण्हू सभु पूरा आहिनि, पर हाणे तूं आयो आहे, तोखे असां रखूं था घोड़नि वारे तंबेले में, जिते असांजा काफ़ी महल जा घोड़ा आहिनि। उन्हनि जो ख़्याल बि कर, काफ़ी माण्हू ॿिया बि आहिनि, तव्हां बि उते ख़्यालु कयो। बादशाह खे ज़रूरत न हुई, पर हिन खे नौकरी ॾियण ख़ातिर बीहारे छॾीसि। हू ॾाढो महिनती हुयो, होशियारु हुयो, ॼाणूकार बि हुयो। काफ़ी ॾींहंनि खां पोइ बादशाह सां ओचिते हिन जी मुलाक़ात थी त पुछा कई त कमकार सही थो हले? चई हा। चई घोड़ा सभु ॾिठा अथव? चई हा साईं, घोड़ा ॾिठा। मुंहिंजो घोड़ो ॾिठो अथव जेको मुंहिंजो पर्सनल आहे? चई हा साईं। उन जे बारे में तव्हांजी राय छा आहे? चई साईं घोड़ो सुठो आहे, पर नस्ली न आहे। बादशाह ॾाढो हैरान थी वियो त हे मुंहिंजो पर्सनल घोड़ो मां हिकिड़े ॼाणूकार माण्हूअ खां वरितो। चई साईं मां जीअं तव्हांखे चवां थो त हीउ नस्ली न आहे। बादशाह फौरन जंहिं माण्हूअ खां घोड़ो ख़रीद कयो उनखे घुराईं। उन खां पुछा कई त हीउ घोड़ो तो काॾो आंदो? मूं वटि ॼाणूकार आहे हिकिड़ो, उहो चए थो त नस्ली न आहे। चई साईं इहो सही थो चए, घोड़ो नस्ली आहे, पर असुल मसइलो इहो आहे त इन घोड़े जी पैदाश महिल इन जी माउ मरी वई। पोइ इन घोड़े हिकिड़े गऊं जो खीर ठाहे उतां वॾो थियो आहे। बादशाह ॾाढो हैरान थियो त हुन माण्हूअ खे कीअं ख़बर पई त हीउ नस्ली न आहे। बहरहाल वरी हुन साॻे पंहिंजे नौकर खे घुराईं त तोखे कीअं ख़बर पई त भला हीउ नस्ली न आहे? चई साईं जेके नस्ली घोड़ा हूंदा आहिनि उनजो तौर तरीक़ो, खाइण जो अंदाज़, घुमण जो अंदाज़ अलॻि हूंदो आहे। चई ॿुधाए? चई साईं जेको असली घोड़ो हूंदो त उहो गाह वात सां ज़मीन तां खणी मुंहुं मथे करे खाईंदो, नाज़ सां खाईंदो। ऐं ही मां ॾिठो त ही गाह हेठि पयल हुयो त कंधु लाड़े सदाईं हिन जो कंधु हेठि हूंदो, उते खाईंदो हुयो। त इन में नस्ल जी ख़बर पइजी वई। मूंखे ॼाण आहे त हीउ घोड़ो नस्ली न आहे। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। हिन जे घर कुझु ॿकरियूं, कुझु पखी, खंड, ॿोरियूं, गिह वग़ैरह कुझु मोकिले ॾिनी इनाम तौरु। हिन खे पंहिंजी बादशाहज़ादी जे महल जो इंचार्ज करे वरी रखी त अॼु खां पोइ तूं बादशाहज़ादी जे महल में आहे ऐं उतां जो तूं इंचार्ज आहे। पोइ महल जो सॼो जो देखभाल कंदो हुयो, घुमंदो हो, फिरंदो हो। जेका बि काथे कमी हूंदी हुई त बादशाहज़ादी वटि केरु अचे थो, केरु वञे थो, सॼी ॼाण रखंदो हुयो। कुझु ॾींहंनि खां पोइ वरी बादशाह सां हिन जी मुलाक़ात थी दरबार में। पुछा कीअं ॾे हाल वाल, कमु कीअं थो हले? चई साईं सही थो हले। चई त मुंहिंजी बादशाहज़ादी जे बारे में कुझु राय ॾे। चई साईं जान जी अमान हुजे त मां अर्ज़ु कयां। चई तोखे जान जी अमान आहे। हीअ बादशाहज़ादी आहे, तव्हांजी घरवारी आहे, पर हिन जो जेको तौर तरीक़ो आहे, उथण वेहण आहे, ॻाल्हाइण जो ढंग आहे, उहो नस्ली न आहे, उहो ॼटकी आहे। हुन चयो कीअं? हे त मां फलाणे बादशाह जी धीअ वरिती, उहो पाण बादशाह। चई साईं मुंहिंजो तजुर्बो ईअं थो चए। बादशाह फौरन पंहिंजे ससु खे घुरायो। पुछा कई त ॾे हाल वाल, मूं वटि हिकिड़ो अहिड़ो ॼाणूकार आहे जंहिं ॿुधायो त हीअ छोकिरी जेका आहे त नस्ली न आहे, माना लॻे थो तव्हांजी धीअ न आहे। हिन जी ससु सॼो किसो हिन खे ॿुधायो। मूंखे हिकिड़ी न्याणी हुई, नंढे हूंदे तुंहिंजे पीउ ऐं मुंहिंजे मुड़ुस हुनजो रिश्तो तव्हां सां करे छॾियो हुयो। कंहिं बीमारी सबबु उहा छोकिरी फौत थी वई। बादशाह जो बादशाह सां रिश्तो हुजे, इन जे करे असां हिकिड़ी ॻोठाणी छोकिरी माना पाले उनखे वॾो करे तव्हांखे ॾेई छॾियो आहे। हीअ असांजी धीअ न आहे। बादशाह घुरायो पंहिंजे हुन नौकर खे। तोखे कीअं ख़बर पई त हीअ मुंहिंजी घरवारी नस्ली न आहे, बादशाहज़ादी न आहे?
चीसी हिन जो तौर तरीक़ो उथण वेहण जेको आहे न उहो ॼटनि वारो आहे। हर नंढे मां नंढी ग़लती मां पंहिंजे मुलाज़िमनि खे सज़ा बि ॾिए थी, गारियूं बि कढे थी, गंदा लफ़्ज़ बि कढे थी। बादशाहज़ादी जेका हूंदी आहे उहा ईअं न हूंदी आहे। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, चई त हिनखे वॾी ॼाण आहे। वरी हिन जे घर तोहफ़े तौरु कुझु ॿकरियूं, कुझु माल मता, खाधो पीतो, राशन फ्रूट वग़ैरह मोकिले छॾी। ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिन खे हुकुम कयईं त अॼु खां पोइ तूं मुंहिंजे दरबार में आ, तूं मूंसां गॾु हुज। दरबार में हिन जी ड्यूटी लॻी। हीअ उतां जो माण्हुनि खे संभालींदो पियो, उथण वेहण जेके माण्हू ईंदा हुया उन्हनि जी ॼाण रखंदो हुयो। कुझु ॾींहंनि खां बादशाह वांदो वेठो हुयो त हिन खे सॾु कयईं, पुछा कयईं त मुंहिंजे बारे में कुझु रायो ॾे। हुन ॿाहूं ॿधी चयसि, साईं बादशाह सलामत, इन ॻाल्हि खां लही वेंदो। चई न, मुंहिंजे बारे में कुझु रायो ॾे। साईं जान जी अमान मिले त मां ॻाल्हायां। चई तोखे जान जी अमान आहे। चई साईं तूं बिल्कुलु बादशाह आहीं, तोखे उहिदो बि आहे, पर तूं बादशाह जो पुटु न आहे। बादशाह ॾाढो हैरान थियो त हीउ छा थो चए। चयो मां बादशाह जो पुटु आहियां, मुंहिंजो पीउ बादशाह हुयो। बादशाह पंहिंजी माउ ॾे वियो, हुन खां पुछा कई त ॾे हाल वाल, मूं वटि हिकिड़ो अहिड़ो ॼाणूकार माण्हू आहे जंहिं मूंखे ॿुधायो त तूं बादशाह जो पुटु ई न आहीं। बादशाह जी माउ हिन खे ॿुधायो त पुटु वाकई असांखे औलाद कोन पई थिए, हेॾी सारी सल्तनत, हेॾी बादशाही केरु संभाले, को नसुल असांखे खपंदो हुयो। इन जे करे धनार खे हिकिड़ो पुटु ॼाओ, उहो पुटु नंढड़ो ई हुयो त असां उनखे वठी अची पाण पालियोसीं, उनखे पंहिंजा पैसा ॾिनासीं। तूं वाकई उन धनार जो पुटु आहे। बादशाह ॾाढो हैरान थियो, हिन खां ॾाढो मुतासिर बि थियो त हेॾो सच। दरबार में आयो, पंहिंजे नौकर खे बादशाह घुरायो त ॾे हाल वाल, तोखे कीअं ख़बर पई त मां बादशाह जो पुटु न आहियां, नसुली न आहियां। हुन जो बादशाह सलामत ॻाल्हि ॿुधो, जेके बादशाह हूंदा आहिनि न, उन्हनि जी वॾी दिलि हूंदी आहे। उहे तोहफ़े तौरु हीरा ॾींदा आहिनि, लाल मोतियूं ॾींदा आहिनि, सोन ॾींदा आहिनि, ऐं उन तोहफ़े तौरु जंहिंखे बि ॾींदा आहिनि, इनाम ॾींदा आहिनि त उनखे मालामाल करे छॾींदा आहिनि। मां तुंहिंजो रवैयो ॾिठो त गिह, टीन, खंड, पती, राशन या 2-3 ॿकरियूं ॾेई छॾियो। इन मूं ज़ाहिर हुयो त तूं बादशाह जहिड़ी दिलि तोखे हुई कोन। हिन सॼी कहाणी मां असांखे इहा ॼाण मिले थी त नसुली माण्हू केॾी बि बुलंदी ते पहुचंदो, केॾी बि तरक़ी करे, पंहिंजी औकात में रहंदो, ऐं उनजे ॻाल्हाइण ॿोलाइण, उनजो उथण वेहण, पाइण, मिटनि माइटनि सां सभिनी जा रवैया ॾाढा ज़बरदस्त हूंदा। ऐं जेको बेनसुलो माण्हू हूंदो, उनखे तरक़ी त खणी मिलंदी, कामयाब त खणी थींदो, पर उनजी तहज़ीब बि ख़तम थी वेंदी। उहो पंहिंजी औकात बि विसारे वेहंदो त मां केरु हुयुसि, काॾां आयुसि, हिते पहुतो आहियां, हेॾी मंज़िल ते पहुतो आहियां, उनखां सभु कुझु विसरी वेंदो। मां पोइते छा हुयुसि, मुंहिंजी औकात छा हुई, मुंहिंजे पीउ जी औकात छा हुई। हीअ बेनसुले जी हिकिड़ी वॾी निशानी अथव। ऐं जंहिं बि कचहरी में वेहंदो, हाणे हेठे माण्हूअ जी फौरन तरक़ी थी वई, क़िस्मत उनजो साथ ॾिनो, चढ़ी आयो। हाणे अगरि उहो कंहिं कचहरी में वेहंदो त बेनसुले जी इहा हिकिड़ी वॾी निशानी अथव त पंहिंजे शयुनि जी तारीफ़ कंदो, पंहिंजी तारीफ़ कंदो। मां फलाणी शइ खाधी, फलाणे हंधि घुमणु वियुसि, फलाणे मां गाॾी वरिती, फलाणो मां हीअ शइ वरितुमि, अॼु दुबई वियुसि, अॼु सऊदी वियुसि, अॼु फलाणे मुल्क वियुसि। मतिलबु सॼे मुल्क जी कचहरी ॿियनि जी ॿुधंदो ई कोन, ॼण सॼो मुल्क हिननि जी मुठी में आहे। हाणे अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो त जेके ॿिया माण्हू ॿुधण वारा हूंदा, जेके होशियार माण्हू हूंदा, उहे वेठा हा हा त कंदा, हिन जी ॻाल्हि खे ॿुधंदा, पर सम्झी वेंदा त बेनसुलो आहे, हिन अखियुनि सां कॾहिं कुझु ॾिठो ई कोन्हे, तॾहिं ही बाबलिंग थो करे। ऐं असुली माण्हू ख़ामोश हूंदो, ख़ामोशी अख़्तियार कंदो। ख़ामोशी हिकिड़ो अहिड़ो जादू आहे जंहिंसां तव्हांजे कचहरी में वेठल हर माण्हू उनखे उन जॻह ते त खणी न चवंदो, पर परपुट वञी चवंदो त फलाणो माण्हू जो उथण वेहण ऐं ख़ामोशी ऐं ॻाल्हाइण जो तहज़ीब ॾिसो था त केॾो सुठो हुयो। मतिलबु इहो न आहे जो अगरि मूं वटि पैसो अची वियो, मां तरक़ी करे वियो, त मां कंहिंखे ॻाल्हाइण ई न ॾियां। इन बाबति हिकिड़ो ॿियो किसो नंढड़ो शेयर थो कयां। बेनसुले खे पैसो अची वियो, तरक़ी बि थी वई,
हाणे हू हिकिड़े मिसकीननि वटि ग़रीबनि वटि अगरि वेहे थो कचहरी थो करे त वो अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे, मां फलाणी शइ खाधी, टीरी शइ खाधी, मुंहिंजे घर में हीअ आहे हीअ आहे हीअ आहे। त हाणे जेको ग़रीब हूंदो, मिसकीन हूंदो, जिन्हनि जा इहे ख्वाब हूंदा त इहे शयूं असां ॾिसूं ऐं हीअ उन्हनि खे इस्तेमालु करे ॿुधाईंदो आहे, त यकीन कयो त उन्हनि जी कंफ्यूज़ेशन वधे थी, उहे कंफ्यूज़ थी वेंदा आहिनि। शायदि कॾहिं उहे दिलि में इहो बि चवंदा त मुंहिंजा परवरदिगार अहिड़ियुनि अहिड़ियुनि शयुनि मां असां छो महरूम आहियूं। शिकायत करे वेहंदा हिन जे ॻाल्हाइण जे करे, बेनसुले माण्हूअ जे ॻाल्हाइण जे करे। उहो जेको ग़रीब हो, मज़लूम हो, कॾहिं उन्हनि शइ उहा ॾिठी कोन्हे, उहे पंहिंजे रब खां शिकायत कंदा, मौला हिननि खे अहिड़ा ऐश ॾेई छॾे, असांखे छो न, असां तुंहिंजा बंदा न आहियूं छा। ऐं उनजो सॼो गुनाह उन माण्हू जे मथां। अगरि मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। अल्लाह निगहबान।